हाँ छोरा पुछण लगा, ग्वाल बाल पुछण लगा, भगवान जा मित्र भी पुछण लगा, चवण लगा बाबा जी कहिड़ी ॻाल्हि पुछूं? पुछो भाई, नाराज़ न थिजो। न, हे जेको श्री कृष्ण है इहो तव्हांजो ई पुटु आहे। नंद बाबा चवण लगा दारी के मेरो नहीं तो क्या मेले से उठा के लाए हूँ? हाँ? बाबा नाराज़ न थिजो, इन करे था पुछूं त हे साधारण नथो लगे पियो, हे तो कोई शक्तिशाली देवता तो लगे। तॾहिं नंद बाबा भी खुली पिया, अरे छोराओ कल जी ॻाल्हि आहे, कल जी ॻाल्हि आहे। वरुण देवता जा दबंग मूंखे पकड़िया ॿ टे ॼणा, त इहो कृष्ण आयो त उनजी लंबी लंबी दंडवत पिया कनि, हथ जोड़े आरती पिया उतारनि उनजी, हाँ पूजा अर्चना पिया कनि, मुंहिंजे साम्हूं मूंखे नज़र बंदि ऐं मुंहिंजे पुट खे हाथ बंदि, हथ जोड़े बीठा आहिनि। इहो त मूंखे बि लॻे थो हे कुझु न कुझु त आहे। हाणे केरु आहे इहो ई ॼाणे, सुरेश दिनेश गणेश महेश, हाँ केरु आहे, पर कुझु न कुझु त आहे। मूंखे त लॻे थो देवता आहे या भगवान आहे। हरे राम।